अस्सलाम वालेकुम किस्सागो में अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां इन दुआ सां जिते बि जो ख़ुशि हुजो शाद ऐं आबाद हुजो करीम रब अवां खे दामे दर में कर में सुख ने सिर्फ़ पंहिंजो मोहताज रखे आमीन सुमा आमीन। ख़वातीन हज़रात मां बेहद शुक्रगुज़ार आहियां शाकिर आहियां जो तव्हां मूंखे मुख़्तलिफ़ मौज़ू मोकिलींदा आहियो मुंहिंजा स्टूडेंट्स मुंहिंजा ॿुधंदड़ मुंहिंजा पढ़ंदड़ जेके मूंखे पढ़नि था उहे मूंखे मुख़्तलिफ़ मौज़ू मोकिलींदा आहिनि त तव्हां हिननि मौज़ूअनि ते गुफ़्तगू कयो तव्हां हिननि मौज़ूअनि ते ॻाल्हायो त इंशाअल्लाह लज़ीम उहे सभु मां नोट कंदो आहियां तव्हांजी महिरबानी आहे ऐं डायरी आहे बाक़ाइदगीअ सां उहा मेंटेन करण जी मां चकर में हूंदो आहियां कोशिशि में हूंदो आहियां त उहा मेंटेन कजे ऐं उन में मौज़ू लिखिया वञनि जिन ते तव्हां ॿुधणु चाहियो था पोइ करीम रब जेका बिसात इनायत कई आहे जेका हैसियत इनायत कई आहे उन मुताबिक़ अव्हां जी ख़िदमत में उन मौज़ूअ जी मुनासिबत सां अर्ज़ु कयो वञे। अॼु अंदर जे हिकिड़े ॾुख खे अव्हां सां शेयर करणु चाहियां थो जेको ॾुख सभिनी जो आहे सभिनी जो हुअणु बि खपे पोइ अलाए उहो ॾुख आहे अलाए कोन आहे। कुझु ॾींहं था पहिरीं मां हिकिड़ी जाइ ते लंघियुसि पए त मूं ॾिठो त उहा जेका बिल्डिंग हुई मूंखे हुन बिल्डिंग जी ख़बर कान्हे पहिरीं त उहो जेको बिल्डिंग हुई हुनजे आसे पासे वण हुया ऐं वणनि ते माण्हू चढ़िया वेठा हुया दरियूं हुयूं उन्हनि दरियुनि ॾांहुं वणनि जा ॾार पिया हुया हेठि पार्किंग बि लॻी पई हुई ऐं ॾारनि ते माण्हू वेठा हुया जेके अंदरि दरियुनि मां निहारे रहिया हुया ऐं अंदरि नज़र आहे त का मख़लूक हुई जिन सां ॻाल्हाइण जी कोशिशि कई पई वञे। पुछा करण ते ख़बर पई त पेपर पे थियो इम्तिहान पे थियो हुन महिल बोर्ड जो इम्तिहान पे थियो ऐं जेके उते ॿाहिरि जेके मौजूदु हुया वणनि ते चढ़ियल उहे दरअसल चीटिंग कराइण लाइ आया हुया ऐं तंहिंखां सवाइ हुननि जा माइट बि हिते मौजूदु हुया जेके बि उन कोशिशि में हुया त जेकॾहिं ॿार खे का ॾुखियाई थिए थी त उन ॾुखियाई में मदद कई वञे। हाणे जॾहिं इन ॻाल्हि खे असां गौर सां ॾिसूं था त ॾिसो थी सघे थो लहजो ब्लंट हुजे कड़ो हुजे जंहिं लाइ मां तव्हांखां अॻुवाट ई माफ़ी घुरां थो छाकाणि त लहजे जहिड़ी धार त कंहिं शइ जी थिए कान थी त तेज़ धार आलो आहे इंसान जो लहजो। पर असां कॾहिं सोचियो आहे असां पंहिंजे नए नस्ल सां छा था कयूं। दुनिया में जेके बेकार तरीन सवाल हूंदा उन्हनि में हिकिड़ो सवाल हूंदो आहे मां छा कयां साईं मां छा कयां मतिलबु दुनिया हिन पासे वञे पई थी हलणो पए थो साईं मां छा कयां छा असां मां छा कयां मां निकिरी कोन था सघूं। हिकिड़ो तमामु वेझो मुंहिंजे औलाद जीअं आहे मां नालो नथो खणणु चाहियां छाकाणि त वरी मुश्किल थी वेंदी हुनजे लाइ उन हिन भेरे ड्यूटी कोन कई छाकाणि त चयो वञे थो लॉ एंड ऑर्डर क्रिएट थो करे इन करे क्रिएट थो करे जो कॉपी कोन थो कराए ऐं टीचर्स मां ब्लेम नथो कयां इहो फैक्चुअल पोज़ीशन्स आहिनि टीचर्स मोबाइल तां कॉपी कराइनि था मोबाइल अचे थो उन ते ऑनलाइन जवाबु अचे थो उन ऐं अंदरि ॿार जेके आहिनि से पंहिंजो सेल फोन यूज़ कनि था उन्हनि खे रिस्ट्रिक्शन्स एॾियूं कोन्हनि की जिते मां मञा थो त किथे सख़्ती बि आहे पर मोस्टली जेका शइ पई थी थिए त हिन नस्ल जी जेका तयारी आहे उन में असां पंहिंजो केतिरो हिसो वठी रहिया आहियूं। मन त महिरबानो चयो वेंदो आहे त हिकिड़ी ख़राबु मच्छी सॼे तलाउ खे ख़राबु कंदी आहे नापाकीअ जो ज़रो पाक जी शइ जेका स्टेगनेंट हुजे बीठल हुजे नापाकीअ जो ज़रो हुन पाक शइ खे हुन बीठल पाक शइ खे ख़राबु कंदो आहे जेकॾहिं हुन फ्लो आहे त उहा ॿी शइ आहे पर जेकॾहिं उहा उन जाइ ते बीठल आहे त उनखे उहो ख़राबु करे थो पोइ हिन हिकिड़े कतरे मां छो आहे असीं छो ईअं चवंदा आहियूं त हिकिड़े चांवर खाइण सां देॻ जी ख़बर पवंदी आहे छो 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 चइबो आहे अहिड़ा जुमिला छो ॻाल्हाइबा आहिनि इहे छा मतिलबु जेका असांजो वॾड़ा चई विया असांखे छा उहो मज़ाक में चई विया माना हिकिड़े कणे मां देॻ जी ख़बर पए थी उन हिकिड़े फुड़े मां नापाकीअ जी ख़बर पए थी उन उन हिकिड़े मतिलबु तलाउ खे उहो हिकिड़ी मच्छी सॼे तलाउ खे ख़राबु करे सघे थी हीउ जेको असां ज़हर उन्हनि जे कननि में अखियुनि में ओतियूं पिया था इहो ज़हर ख़ुदा न ख़ासिता की हिकिड़े ॿार में बि मुंतक़िल थियो त असांजो मुआशिरो केॾांहुं वेंदो। असां हिकिड़े मुस्तक़िल लड़ियूं कंदा आहियूं मैनपुरी आहे पान आहे गुटको आहे ख़राबु शइ आहे कैंसरस आहे हीअ चीटिंग असांजो कैंसर कोन्हे छा हीउ रुॻो मैनपुरी आहे जेको ओरल कैंसर करे थो हीउ पान आहे जेको चीरे फाड़े थो ज़ुबान खे असांजे अंदर जी ज़बान असांजे इल्म जी ज़बान चीरे फाड़िजे थी असांखे ख़बर पए थी हुनजी असांखे अंदाज़ो थिए थो असांजो ॿारु छा पियो थो पढ़े हुन केतिरी तयारी कई आहे असां चऊं था साईं हाणे छा कयूं ॿियनि जा ॿार थी वेंदा असांजो ॿारु पोइते रहिजी वेंदो इहो को उज़ुरु आहे छा इहो को जवाबु आहे जो असां इहो जवाबु ॾियूं त असांजो ॿारु पोइते रहिजी वेंदो भले पोइते रहे ईमान जे रस्ते ते हलंदे जेकॾहिं पोइते रहे थो त को इशू कोन्हे को हुन वटि पंहिंजी नॉलेज पंहिंजो विज़डम त हूंदो न। ही ॿार जेके कॉपी करे ऐं सुठा ग्रेड्स खणी पोइ मेडिकल कॉलेजिस में ईंदा पोइ इंजीनियर थींदा उहे अॻियां कहिड़ो बेस रखंदा ख़ातिन हज़रात इहो हिकिड़ो अहम सुवालु आहे जेको असांखे पंहिंजे पाण खां पुछणु घुरिजे जेकर मुंहिंजो औलाद आहे त मूंखे पंहिंजे पाण खां पुछणु घुरिजे त महमूद मुग़ल तूं पंहिंजे ॿारनि खे जो दरिए ते बि चीटिंग पियो थो कराई ऐं तूं चईं पियो थो त भई मुंहिंजो हीलो वसीलो कमु अचे मुंहिंजो ॿारु किथे पोइते छो रहे छाकाणि त दुनिया जा सभु ॿार अॻियां निकिरी विया आहिनि त मूं पंहिंजे ॿार खे छा ॾिनो। ख़ातिन हज़रात असां कॾहिं सोचियो आहे त हराम ऐं हलाल जी असांखे ख़बर हूंदी आहे असां इहो नथा चई सघूं त भई असांखे ख़बर ई कान्हे इहा हराम आहे असांखे का ख़बर कान्हे कीअं ख़बर आहे बसि आहे असांजे खीसे में केरु पैसा विझी वियो ख़बर बि कान पई असांखे छाकाणि त बसि हीअ अची आहे हितां हीअ शइ ग़लति आहे ख़बर ग़लति आहे पोइ पैसा कंदा आहियूं ॾुख थिए थो
दुख न थिए थो, ॼो सॼो नस्ल बर्बादु थिए पियो थो। तव्हां ॾिसो त ही काफ़ी सालनि खां इहा कहाणी हले पई थी, हाणे अरूज ते पहुतल आहे। टीम्स अचनि थियूं, छापा हणनि थियूं, डिबार थिए थो, ॿार या रुकिजी वञे थो या ही थो थिए, पर एवरेज छा पई थी करे? ॾिसो, मां ग़लति आहियां, मां अव्हां खां माफ़ी घुरंदुसि, पर मां ग़लति न आहियां। मां इन करे ग़लति न आहियां त तव्हां हाणे त मीडिया जी कवरेज कयां, ॿिए पासे आहे, शयूं ॿिए पासे पेपर्स थियनि था, उन ॿार वटि कहिड़ी नॉलेज हूंदी जेका उहो शेयर कंदो? उहो छा पढ़ी आयो आहे? गाइडूं खणी आयो आहे? हू चैप्टर्स फाड़े पाण वटि खणी आयो आहे न। ऐं जेकॾहिं उहो चैप्टर फाड़ण जी हाणे ज़रूरत कान्हे, छाकाणि त ॿाहिरि हाणे सप्लाई अचे पई थी न। माइट बि ॿाहिरि क्वेश्चन पेपर ॿुधी पुछा गछा करे थो त साईं हीउ छा आहे, हू छा आहे, हितां हितां टीचर साहिबान पाण मदद करण लाइ मौजूदु आहिनि। सॼो मुआशिरो हिकिड़े अजीब वणवेड़ी में वेड़िजी वियो आहे। इहो सभु ईअं छो पियो थिए? छा असांखे पंहिंजे फ़र्ज़ जो अहसासु कोन्हे? छा असांखे ख़बर न आहे त इन सॼे नस्ल खे असां ख़राबु कंदासीं? इहो कहिड़ो डॉक्टर निकिरंदो, इहो कहिड़ो इंजीनियर निकिरंदो, ज़िंदगी में कहिड़ा मामला तइ थींदा? उहे सभु लाइक़ फ़ाइक़ वजूद हाणे केॾा गुम थींदा वञनि था, जेके ज़िंदगी में घणो कुझु कंदा हुया। हिननि जी पोटेंशियल छा रहंदी? तकलीफ़ आहे, वॾी तकलीफ़ आहे। और तकलीफ़ जो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई। मूं कुझु माइटनि सां ॻाल्हायो, मूंखे उन्हनि इहो चयो, साईं असां छा कयूं, ॿिया जो कनि था। ऐं वरी साॻी ॻाल्हि मां रिपीट कयां, असांजो ॿार जो पोइते रहिजी वेंदो त साईं पाण पोइते त कोन रहण ॾींदासीं न। असां खां बि जेको पुॼी सघियो सो कंदासीं। इन खे पुॼणु चइबो आहे? मशहूर में आगे चयो हुयो, लहजो कड़ो हूंदो। छाकाणि त जेको चवंदा न त ज़हर खे ज़हर मारींदो आहे, इहा कौड़ाण तमामु अहम आहे। छाकाणि त हिन कौड़ाण में तासीर हुअणु खपे। तासीर हिन जो त असां पंहिंजे ॿार खे रोके छॾियूं। असां पंहिंजे ॿार खे रोके छॾियूं, रोके सघूं था? पोटो आहे न मुंहिंजो, मां खुलियाम तव्हांखे स्क्रीन ते चवां थो, रोकींदो आहियांसि, कोन कंदो, कोन कंदो, करे मां खल लाइ छॾियांसि। ईअं कीअं कंदो? जेको अचे थो बाबा कयो। न्याणी आहे मुंहिंजी, एग्ज़ामिनेशन ॾेई आई, मूंखे यादि आहे। मां बिल्कुलु क्लियर तव्हां सां ॻाल्हायां पियो त ऐं ख़ुदा खे हाज़ुर नाज़ुर ॼाणे ॻाल्हायां थो। हुनखे सिर्फ़ु पंहिंजो जॉमेट्री बॉक्स हूंदो हुयो, हुन में स्लिप पियल हूंदी, पंहिंजी पेनूं हूंदियूं हुयूं। सो मच सो जो जंहिं सेंटर ते हू पंहिंजो इंटरमीडिएट एग्ज़ाम ॾियणु वई हुई, हुन वटि सेल फोन सिर्फ़ु इन डप खां हूंदो, छाकाणि त मां परेशान माण्हू आहियां, ख़ौफ़ थींदो आहे मूंखे त ॿारड़ो किथां गुम थी वञे, या गुम छा थी वञे मतिलबु हुनखे कनेक्टिविटी हुजे। त मूं हुनखे फ़ोन ॾिनो हुयो त बाबा तूं हीउ फ़ोन पाण वटि रखिजांइ, मूंखे फ़ोन करे वठिजांइ, त जेकर असां ॿाहिरि रश में 3,500-4,000 नियाणियूं निकिरनि थियूं, असां तोखे रिकलेक्ट करे सघूं। त हुन फ़ोन रखियो हुयो, सो टे पेपर त कोन रखियईं। जेको आख़िरी पेपर हो, हुन ते मूं हुनखे ज़बरदस्ती ॾिनो त बाबा फ़ोन खण, मूंखे परेशानी थिए थी, मुंहिंजो साहु मुंहिंजे थो जेसिताईं तूं ॿाहिरि निकिरी। हुन फ़ोन पाण वटि रखियो, हुकुम थियो त साईं फ़ोनूं सभु जमा कराईंदा। पोइ ॾिठूं त थोरी देरि सभिनी वटि फ़ोनूं पयूं। हुन अलाह जी बंदीअ पंहिंजो फ़ोन पंहिंजे बैग में रखियो, ॿाहिरि सभु सामान रखी। चीट त हुनखे करिणो कोन हो न, को हुनखे सेल फोन यूज़ करिणो हुयो। उहो सभु वही पेपर ॾियणु, हुन खां पोइ ॿाहिरि निकिती ख़ैर सां उहो जेको ज़िंदगी जो हसीन तरीन हुनजो फ़ोन हुयो, कोन हुयो बैग में। 12 या 14 फ़ोन कॉलेज में खॼी विया हुया। अलहमदिल्ला कीअं ॿाहिरि अची बैग्स ॾिठूं त अंदरि सामान पियो आहे। ख़ैर सां उहो फ़ोन पोइ ज़िंदगी पर नसीबु न थियो, पर ठीकु आहे न, ठीकु आहे। हुन ज़िंदगी जो सुहिणे में सुहिणो फ़ोन उहो हो। मां हुन फ़ोन खे गवारा करे सघां थो, पर मां पंहिंजे धीउ खे चीटिंग करण जी मोकल नथो ॾेई सघां। ऐं तव्हां चवंदो साईं हीअ त साइकोलॉजी आहे, हीअ त चरया जूं ॻाल्हियूं आहिनि, किताबी ॻाल्हियूं आहिनि। त दुनिया में चरया बि हुअणु घुरिजनि, दुनिया में किताबी ॻाल्हियूं बि हुअणु घुरिजनि। इहे किताबी ॻाल्हियूं आहिनि जेके प्रैक्टिकल थींदियूं आहिनि। असां मां जेकॾहिं हर को माण्हू, ख़ौतिन ज़ात मां तव्हांखे हथ वधां थो, असां मां हर को माण्हू इहो फ़ैसिलो करे, मां पंहिंजे औलाद खे चीट न कराईंदुसि, भली हुनजो कैलिबर कहिड़ो बि अचे। ऐं जेकर असांजी को मदद करे पियो थो, असां हुन उते शटअप कॉल ॾींदासीं, बाबा असांखे तुंहिंजी मदद जी का ज़रूरत कान्हे का, भले अलाह साईं ख़ैरु कंदो, किथां न किथां पार पइजी वेंदो। त इहा शइ हिते रुकी सघिजे थी, रोके सघिजे थी। जेकॾहिं असां ईअं ई कयोसीं न, जेको जीअं रिढूं निकिरी करंदी आहे, हुन मथां ॿी करंदी आहे, पोइ टी करंदी आहे। ज़िंदगी रिढूं न आहिनि, असांखे अलाह साईं ज़हन ॾिनो आहे, असां शार्प आहियूं, असांखे मिठे फिके जी ख़बर पए थी न। पर ॻाल्हि इहा आहे त असांखे इन शइ जो अहसासु हुअणु घुरिजे त एक्सेस ऑफ एवरीथिंग इज़ बैड। ॾिसो, चांहि पीअंदा आहियूं न, साईं केतिरी खंडु, साईं 1.5 चमिचो, 1.5 चमिचो ऑलमोस्ट रेगुलर दुनिया में पीतो वेंदो आहे। के 2 चमिचा पीअंदा आहिनि, के फिकी चांहि पीअंदा आहिनि। हर माण्हू खे पंहिंजे वज़न जी ख़बर हूंदी आहे। खंडु चवंदा आहिनि मिठाण आहे, मिठाण आहे न, खंडु आहे न, हुन तासीर मिठो आहे न। ओके, हिकिड़ो चमिचो ठीकु आहे, 1.5 चमिचो तव्हांखे हली वेंदो। इनखे 2 कयूं था, इनखे 3 कयूं था, इनखे 5 कयूं था, इनखे 7 चमिचा कयूं था खंड जा हुन में, इन कोप में, तव्हांजो पहिरियों रिएक्शन छा हूंदो? कौड़ी थी वई। चांहि कौड़ी आहे साईं, कौड़ी छो? हुन में त खंडु पियल आहे। माज़अल्लाह, मतिलबु अलाह माफ़ करे, ज़हर त कोन्हे पियल की हुन में ॿी का कोड़ाण त कोन मिलाई आहे। जॾहिं एक्सेस थी वई न, ईअं ई थींदो। अच्छा, फ़ैसिलो कयूं था न, किस्सागो ई रुगो किस्सागो ई कोन्हे, फ़ैसिलो कयूं था। हिन भेरे इम्तिहान थी विया, नेक्स्ट में असांजी जनरेशन में अलाह साईं तव्हांखे हयातियूं ॾींदो। तव्हांजो को बि ॿारु किथे बि कंहिं कॉम्पिटेटिव शइ में वेहे थो, हुनखे सेखारियोसि त उहो पंहिंजे ईमान सां कीअं मुक़ाबिलो कंदो। ईअं यादि रखिजो,
इहो जेको असांजो नस्ल ईमान सां मुक़ाबिलो कंदो न, सो ई भरपूर डॉक्टर थींदो, भरपूर इंजीनियर थींदो, कमाल शयूं कंदो। माना पंहिंजी ज़िंदगी में जिते पहुचंदो एटलीस्ट हुनखे इहो अहसासु त हूंदो त हू जंहिं हिकु रस्ते सां हलियो आयो आहे उहो सिधो रस्तो आहे, कोई शॉर्टकट कोन्हे। हीअ सभु शॉर्टकट्स आहिनि ख़वातीन हज़रात। हीअ शॉर्टकट असीं पंहिंजे औलाद खे छो था ॾियूं? इन ते गौर कयूं था। ॾुख आहे, तकलीफ़ आहे। माना मां ऑनकोलॉजी में कमु कयां थो, मां पेशेंट्स खे ॾिसंदो आहियां, ॿुधायां जिन खे इहे कैंसर्स हूंदा आहिनि, थोरो कोशिशि कंदा आहियूं, भॼ ॾुक कंदा आहियूं त को सूरु घटि थिए, का तकलीफ़ घटि थिए। हीअ त अजीब कैंसर आहे। हिन कैंसर में सूरु बि कोन थो थिए, हिन कैंसर में अंदर में को दर्द बि नथो जागे, को अहसास ई कोन थो थिए न त हीअ हेॾी वॾी जेका हच आहे सा असांजी गीचे में छो पई आहे। को बि लफ़्ज़ समाज ते ख़राबु लॻो हुजे त मूंखे माफ़ु कजो, मां तव्हांखां माफ़ी घुरां थो दिलि जे हज़ूर सां। पर तकलीफ़ सिर्फ़ु हिन ॻाल्हि जी आहे त असांखे कोशिशि करणु घुरिजे, असां सभिनी खे सम्झणु घुरिजे, असांखे पंहिंजे ॿार ते ध्यानु ॾियणु खपे, असांखे हुनजो होमवर्क पाण कराइणु खपे, असांखे हुनखे टाइम ॾियणु खपे, असांखे हुन सां गॾु प्रिपरेशन्स में गॾु हुअणु खपे, ऐं उन खां पोइ पुछणु घुरिजे त बाबा जेको आयो हुयो उहो तोखे केतिरो आयो पए। हीअ कुझु नंढा नंढा उसूल आहिनि ज़िंदगी जा ख़वातीन हज़रात, हिनखे फॉलो कंदासीं न, अलाह कंदो त बेड़ा पार थी वेंदा। करीम रब खे दामे दर में कर में सुख ने सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखे, होश व ख़िरत अकुल ऐं इल्म में इज़ाफ़ो हुजे, सम्झ में ॻाल्हि अचे, ऐं अलाह करे त ॻाल्हि सम्झ में अचे त उन खां पोइ उन ते अमल करण जी तो असां सभिनी खे करीम रब तौफ़ीक़ इनायत करे। पंहिंजो इहो सभु ख़्यालु रखिजो पिया। बशर्ते हयात इंशाअल्लाह अज़ीम ईंदड़ हफ़्ते तव्हांजी ख़िदमत में वरी हाज़िर थींदासीं। इजाज़त ॾींदा फ़ी अमान अल्लाह। अला वाहे।